अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी गीतन जो शहज़ादो फ़नकार मास्टर मंज़ूर, सिंधी सुरन ऐं साज़न जो जादूगर ऐं शहज़ादो सॾियो वेंदड़ फ़नकार मास्टर मंज़ूर। सिंधी फ़नकार मास्टर मंज़ूर खे कंहिं मारियो? छा असल में उन ख़ुदकुशी कई या उन खे मारियो वियो? जे मारियो वियो त मास्टर मंज़ूर जो असल कातिल केरु आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंधी गीतनि जो लाडलो ऐं शहज़ादो फ़नकार सॾियो वेंदड़ मास्टर मंज़ूर। सिंधी फ़नकार मास्टर मंज़ूर 8 जुलाई 1974 ईस्वी में ॻोठ नऊं ठारो तालको मीरो खान ऐं ज़िले लाड़काणे में उन वक़्त जे मशहूर फ़नकार मखणे फ़क़ीर जे घर में जनम वरितो। संदन मखणे फ़क़ीर नालो क़दर हुसैन रखियो ऐं केस्ट कंपनियुनि तरफ़ां ज़बरदस्त आवाज़ ॾिसी ऐं ॿुधी संदन नालो मास्टर मंज़ूर रखियो वियो। मास्टर मंज़ूर खे नंढपिण खां ई ॻाइण जो शौक़ु हो। मास्टर मंज़ूर खे क्रिकेट जो बि शौक़ु हो ऐं उन वक़्त जो बहितरीनु क्रिकेट प्लेयर हो। मास्टर मंज़ूर शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ खां हासिलु कई ऐं बाद में जॾहिं लॾे वञी कंबर वेठा बक़ाया रहियल तालीम उते ई पूरी कयईं। मास्टर मंज़ूर जो पहिरियों एल्बम 1985 ईस्वी धारे रिलीज़ थियो। मास्टर मंज़ूर 11 सालनि जी उमिरि में ई फ़नकारी शुरू कई। मास्टर मंज़ूर खे रेडियो पाकिस्तान ते नसीर मेमून मुतारिफ़ करायो। मास्टर मंज़ूर सिंधी चैनल जो बि मशहूर फ़नकार हो। मास्टर मंज़ूर जो गीत केटीएन ते ॻायल काफ़ी मशहूर थियो। शोहरत जे बुलंदियुनि ते पहुचण बाद अचानक 22 अप्रैल 2012 ते हैदराबाद में उन जे पंहिंजे ई घर में उन जो लाश मिलियो। वाक़े खे ख़ुदकुशी करार ॾिनो वियो ऐं वादी हुसैन कब्रिस्तान में उन खे दफ़न कयो वियो। चवंदा आहिनि जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। किन चयो त मास्टर मंज़ूर खे उन जी पंहिंजी घरवारी मारायो ऐं किन वरी चयो त उन खे उन जे मामे मारायो ऐं किन वरी उहे बि इल्ज़ाम लॻाया त मास्टर मंज़ूर खे उन जे भाउ मुश्ताक मारायो। पर हक़ीक़त में मास्टर मंज़ूर लाइ हर अख आली हुई उन वक़्तु। इन खां बहितर त रब ई ॼाणे थो त मास्टर मंज़ूर ख़ुदकुशी कई या उन खे मारियो वियो।